अच्छा, जॾहिं तव्हां इहो मसालो ऐड था कयो त पोइ तव्हांखे लूण बि अलहदा सां शामिल करण जी ज़रूरत न आहे। तमामु बैलेंस में इहे मसाला आहिनि, तमामु स्पाइसिस जेके आहिनि से इलाही बैलेंस में आहिनि ऐं तव्हां इन सां गॾु पंहिंजी जेका भाॼी आहे उहा तयारु करे सघो था। घटि ऐं वधीक मसाले खे करे तव्हां इन जो जेको स्पाइस लेवल आहे उनखे पंहिंजे कंट्रोल में करे सघो था। तव्हां ज़रूरी न आहे सॼो पैकेट यूज़ कयो, थोरो इस्तेमालु कयो ख़ुशबू जे लाइ। अक्सर असांजूं भेनर पंहिंजे मसाले में ठाहींदियूं आहिनि, पर लास्ट में थोरी हिकिड़ी ख़ुशबू जे लाइ, अरोमा जे लाइ जेके स्पाइस मिक्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कंदियूं आहिनि, उहो बि सही आहे। चलो हाणे थोरा हिन में बॉइल जेके चणा आहिनि उहे शामिलु था कयूं ऐं गॾोगॾु इन में ऐड कंदासीं पाणी। चलो जी, अची वियो पाणी। ऐं बेदनि खे बि ॾिसंदा था हलूं। जॾहिं मां इनखे डन कंदमि त उनखां बाद में बेदनि खे कढी करे ऐं थोड़ा हार्ड बॉइल हुजनि त सुठा लॻंदा। चलो इनखे बंदि था कयूं। थोड़ा 1 खां 2 मिर्च हिन में साबित ऐड कंदासीं। इनखे कयूं था कवर, सुठे तरीक़े सां तयारु थी वञे। थोड़ा जेके पुदीने जा पत्ता आहिनि उहे कटे करे हिन जे मथां ऐड कंदासीं। त मां जेसीं ताईं इहे बॉइल थो थिए, चणा बिल्कुलु बॉइल आहिनि, तमामु देरि ताईं पचाइण जी ज़रूरत न आहे, बसि छड़ो फ्लेवर अची वञे मसालनि जो सुठे तरीक़े सां चणनि में, चणनि जो फ्लेवर जेको आहे सो मसालनि में अची वञे, बसि एतिरो इनखे कुक कंदासीं। चलो थोरो अञा था वठूं फूदनो ऐं इन सां गॾोगॾु खटास तव्हांखे सुठी लॻे थी ज़रूरु ऐड कयो, कोई लीमू या गिदामड़ी वग़ैरह। पर मोस्टली ब्रेकफास्ट में जेकॾहिं चणा हूंदा आहिनि त उहे खट्टा माण्हुनि खे सुठा न लॻंदा आहिनि। ईअं ई ठाहींदव त अञा बि थोरा सादा सादा नाश्ते में सुठा लॻंदा, स्पेशली सहरी जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं। घणा मिर्च मसाला न वणंदा आहिनि। चलो जी, थोरो पुदीने खे कट कयोसीं, इहो बि मां हिन में ऐड थी कयां। हिकिड़ो सुठो प्यालो खणो ऐं उन में चणा कढी करे ऐं मथियां बेदनि खे लंबाई में कट कंदासीं ऐं उहे रखी इनखे सर्व कंदासीं। बेदनि जे मथां थोड़ा तव्हां ऐड कयो कारा मिर्च, त उनजो जेको फ्लेवर आहे उहो अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। अच्छा, हे मां वटि जग में पाणी आहे, इन में थोरो असां ठाहे था वठूं रूह अफ़ज़ा ऐं हितां मां हिकिड़ो खणंदमि स्पून। अच्छा, रूह अफ़ज़ा ठाहिण जा इलाही तरीक़ा थी सघनि था। हिकु त असां सिंपली रूह अफ़ज़ा बि तमामु ज़बरदस्त थींदो आहे। तव्हां हिन में लीमो ऐड करे सघो था, चाट मसालो बि इन में माण्हू शामिलु कंदा आहिनि ऐं तमामु घटि पर इलाही ज़बरदस्त उनजो बि फ्लेवर अची वेंदो आहे। हिकिड़ी हिंट ईंदी आहे चाट मसाले जी। अॼु थोरो चाट मसालो ऐड कंदासीं हिकिड़ी सुठे हिंट जे लाइ। अच्छा, तुख मलंगा तव्हां हिन में शामिलु करे सघो था, लीमो ऐड कयो, खीर सां गॾु इलाही सुठो मज़ेदार थींदो आहे। ऐं जॾहिं मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां, जॾहिं रोज़े सां ठाहींदा आहियूं असां, कीअं ख़बर इहा पवंदी त भई असांजो जेको शरबत आहे उहो परफेक्ट आहे। स्पेशली तव्हां शरबत खे स्मेल बि कयो न, हिकु त हुनजो रंग बि ॿुधाईंदो आहे, ॿियो तव्हां शरबत खे स्मेल कयो न त पोइ बि तव्हांखे आइडियो थी वेंदो त हा, इन में रूह अफ़ज़ा जेको आहे सो काफ़ी आहे या इन में अञा थोरो विझणु खपे। ज़रूरी न आहे त तव्हां हुनखे पी ॾिसो, स्मेल बि हुनजी रूह अफ़ज़ा जी ॿुधाए छॾींदी आहे त हा, रूह अफ़ज़ा हाणे हिन में इनफ आहे ऐं तव्हांजो शरबत जेको आहे सो सुठो तयारु थींदो। चलो असां झटपट ठाहियोसीं इफ़्तार जे लाइ शरबत। ऐं हाणे मां बेदनि खे बि कढी थी ॾिसां ऐं इहे थी विया आहिनि त इन्हनि जो जेकी स्किन आहे उहा रिमूव कंदासीं। चलो इन्हनि खे हितां हटायूं था। बॉइल थियल जेके बेदा आहिनि उहे असां हिन में लास्ट में शामिलु कंदासीं। जी स्किन रिमूव था कयूं। अच्छा जी, इनखे लंबाई में कट था कयूं ऐं ॿियो बि कढी था वठूं बेदो, छो त असांजा जेके चणा आहिनि उहे बि ऑलमोस्ट रेडी आहिनि। त उनखे बि कढूं था ऐं उनजी स्किन रिमूव था कयूं ऐं इनजी बाहि बि मां कयां थी बंदि। ऐं गॾु गॾु जेके चणा आहिनि उनजो बि स्टोव हाणे
बंदि कंदासीं। चलो जी, रेसिपी असांजी थी वई आहे तयारु। हाणे असां हिनखे कंदासीं डिश आउट। अच्छा, हाणे जेके असांजा चणा आहिनि उन्हनि खे असां कयूं था डिश आउट। असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे, त अॼु असां चणा ठाहिया आहिनि, चणनि जी ग्रेवी, ऐं उनखे सर्व कंदासीं बॉइल बेदनि सां गॾु। उन्हनि खे असां कीअं ठाहियो अथसीं, तलो कुकिंग ऑयल तव्हां हिन में ऐड कंदव, थोरा ॻाढ़ा बसर शामिलु कजो, थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में वेंदो, ऐं टमाटा असां हिन में ऐड कया आहिनि 2। जॾहिं सुठे तरीक़े सां मसालो तव्हांजो भुञी वञे, थोरा हिन में सावा बसर, सावा मिर्च ऐड कंदासीं, ऐं उन खां बाद में इन में ऐड कयो चणा। चणनि खे बॉइल कजो सुठे तरीक़े सां, ॻरियल जेसि ताईं न हुजनि पोइ चणनि में मज़ो बिल्कुलु न ईंदो। सुठे तरीक़े सां उन्हनि खे ॻारे ऐं चणा तव्हां हिन में शामिलु कयो। जेकॾहिं चणनि जो पंहिंजो पाणी आहे उहो तव्हां हिन जी ग्रेवी जे लाइ ऐड कयो, त तव्हांजी ग्रेवी अञा बि मज़ेदार थी वेंदी। थोरा सावा जेके मिर्च आहिनि उहे मां हिन में कटे करे ऐड थी कयां, ऐं बेदनि जे मथां थोरा कारा मिर्च शामिलु कयो, त उनजो फ्लेवर अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था सहरी जी, नाश्ते जी, त पोइ तव्हां हिननि खे उफराटनि सां गॾु सर्व कयो। थोरा कारा मिर्च, चलो जी।